मदे जी खां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सचाई न्यूज़ जे चीफ एग्जीक्यूटिव कमांडो पंवर ऐं तालका सुप्रीडेंट ऑफ वैक्सीनेशन तालका गढ़ी यासीन सजाद पंवर गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदेजी जे प्रिंसिपल माहिर तालीम प्रोफेसर एजाज अहमद खोखर सां संदन जे ऑफिस में ख़ुसूसी मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान कॉलेज जे मौजूदा स्टाफ की कारकर्दगी, कॉलेज जे सहूलतुनि जी अड़ाहट के पूराव करण जे असबाबन तोड़े कॉलेज में थींदड़ तालीमी सरगर्मियुनि बाबत ख्यालन की ॾेवट थी। कॉलेज के प्रिंसिपल प्रोफेसर एजाज अहमद खोखर बुधायो त कुछ वक्त पहिरियां शागिर्दनि के ज़हनी ओसर लाइ तालीमी सेमिनार करायो हुयो ऐं हींअर जल्द ही कॉलेज के शागिर्दनि के वालिदैन के मान में तकरीब जो इनेकाद कराए रहिया आहियूं। हिन चयो त हितां जे स्टेक होल्डर की सपोर्ट से कॉलेज के रिपेयरिंग लाइ 26 लाख रुपया भी मंजूर कराया आहिनि, जॾहिं त शागिर्दनि में CSS जो ज़ौक़ पैदा करण लाइ DIG सिंध पुलिस सैयद पीर मोहम्मद शाह समेत टॉप ऑफिसर्स का लेक्चर प्रोग्राम अरेंज करण लाइ राब्ता करे रहिया आहियूं।